अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सैयद समीला शिराज़ी। हिन बुलेटिन में असां साथ ॾींदी सायरा सूमरो। सभ खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइन ते। उत्तर वज़ीरिस्तान में फोर्सिस ते हमले जी कोशिश नाकाम, 4 ख़ारजी मारिजी विया। सिक्योरिटी ज़रनि मूजिबि मीर अली वारे इलाइक़े में हिकु ख़ारजी बारूद सां भरियल गाॾी फोर्सिस जी कैंप जी भित सां टकराए छॾी। हमले में कैंप जी भित खे नुक़सानु पहुतो, जंहिं बाद 3 ॿियनि ख़ारजियुनि कैंप में दाख़िल थियण जी कोशिश कई। सिक्योरिटी फोर्सिस जी कार्रवाई में 3 दहशतगर्द मारिजी विया। ख़ारजियुनि जे हमले में सिक्योरिटी फोर्सिस खे को बि नुक़सानु न पहुतो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि सिक्योरिटी सूरत हाल बाबति आला सतही इजलास। 3 सूबनि जा वॾा वज़ीर शरीक। वज़ीर आला KPK सोहेल आफरीदी पारां शिरकत खां माज़रत। इजलास में पाक अफ़गान सरहद ते अफ़गान तालिबान जी अॻराई खां पोइ पैदा थियल सूरत हाल ते गौर वीचार। अफ़गान पनाहगीरनि जी वापसी बाबति क़दमनि जो जाइज़ो। मुल्क अंदरि अमन अमान जी सूरत हाल ते मुशावरत, अहम फ़ैसिलनि जो इम्कान। पंजाब काबीना तहरीक लब्बैक पाकिस्तान मथां पाबंदी जी मंज़ूरी ॾेई छॾी। समरी वफ़ाक़ी हुकूमत ॾांहुं उमाणी वई। TLP मथां पाबंदी जी सिफ़ारिश। पंजाब जी इतलात वारी वज़ीर उज़मा बुखारी चयो आहे त TLP रेड लाइन पार करे वई आहे। कंहिंखे बि पुरतशद्दुद एहतजाज जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। सूबे अंदरि हथियारनि मथां पाबंदी आहे। लाउड स्पीकर रुगो आज़ान लाइ इस्तेमालु थींदो। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे उज़मा बुखारी वधीक चयो आहे त पाकिस्तान में मज़हबी जमायतूं सियासी अमल जो हिसो आहिनि। कंहिं बि मज़हबी जमायत या मदरसे ख़िलाफ़ का कार्रवाई नाहे कई वई। एहतजाज जे सॾ खे पंजाब जे माण्हुनि मुकमल तौरु रद्द करे छॾियो। सोशल मीडिया ते चिड़ ॾियारींदड़ मवाद ऐं ग़लति ख़बरूं पखेड़ींदड़ ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ग़ुलाम मुर्तज़ा जतोई ख़िलाफ़ बाडरे ऐं ॾोकरी थाणनि ते दाख़िल केसनि जी ॿुधणी 3 अक्टूबर ताईं मुलतवी। लाड़काणे जे फर्स्ट एडिशनल एंड सेशन जज जी अदालत में ॿुधणी। जाच ऑफिसर पेश न थियो। अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे ग़ुलाम मुर्तज़ा जतोई चयो आहे त मुंहिंजे ख़िलाफ़ केसनि में कुझु बि न आहे। सच सच ऐं कूड़ कूड़ थींदो। आग़ा सिराज दुरानी सां पुराणो ऐं ख़ानदानी तालुक़ो। संदसि लाॾाणे ते अफ़सोस थियो आहे। मरियम नवाज़ ऐं PP वारनि जे बयाननि मां इख़्तिलाफ़ ज़ाहिर आहिनि, पर इतिहादी आहिनि, पाण में निबिरी वेंदा। मुल्क जी बका आज़ाद ऐं शफ़ाफ़ चूंडनि में आहे। हैदराबाद में पुलिस जो गैर कानूनी रहंदड़ अफ़गाननि ख़िलाफ़ ऑपरेशन। 12 ॼणा गिरफ़्तार। साइट जे इलाइक़े शाह लतीफ़ कॉलोनी ऐं ॿियनि हंधनि ते अफ़गाननि ऐं शकी माण्हुनि ख़िलाफ़ सर्च ऑपरेशन। पुलिस टीमनि पारां मुख़्तलिफ़ घरनि, होटलनि ऐं शकी जायुनि ते तलाशी। पुलिस 12 शकी माण्हुनि खे हिरासत में वठी साइट थाणे ते मुंतक़िल करे छॾियो। SSP हैदराबाद जो चवणु आहे त गैर कानूनी तौरु रहंदड़ परडे॒नि ख़िलाफ़ बिना फ़र्क़ जे कार्रवायूं जारी रहंदियूं। दादू में पब्लिक हेल्थ खाते में 1.5 अरब रुपयनि जे टेंडर दौरान ठेकेदारनि में झेड़ो। टेंडरनि खोलण खां अॻु दादू ऐं लाड़काणे जा ठेकेदार हथे पइजी विया। ठेकेदारनि पारां हिक ॿिए मथां लतुनि ऐं मुकुनि जो वसकारो। झेड़े दौरान पब्लिक हेल्थ खाते जा अमलदार ऑफिस मां खिसकी विया। झेड़े बाद इंजीनियर बि टेंडर कैंसिल करे ऑफिस मां खिसकी वियो।